जी कराची में कंटोनमेंट जा जेके इलेक्शन थी रहा आहिनि हिन वक़्तु मां क्लिफ्टन वारे इलाइक़े में मौजूदु आहियां। क्लिफ्टन जो ही वार्ड नंबर 7 आहे जिते जेको आहे पोलिंग स्टेशन जो जेको अमल आहे उहो शुरू थी वियो आहे। ऐं कंटोनमेंट जेको आहे क्लिफ्टन वारे वार्ड 7 में टोटल जेको आहे त 1500 वोट आहिनि, जंहिंमें 770 जेके औरतुनि जा वोट आहिनि ऐं 730 जेके वोट आहिनि उहे मर्दनि जा आहिनि। हिन वक़्तु पोलिंग जो अमल शुरू थी वियो आहे। हिन वक़्तु ताईं टोटल सिर्फ़ु 8 वोट कास्ट थी चुका आहिनि। ऐं मां इहो ॿुधाईंदो हलां त अॼु कराची में जेको आहे त इलेक्शन थी रहिया आहिनि, जंहिंजे करे जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते पोलिंग जो अमल शुरू आहे। पर हिन वक़्तु असांखे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते जेको आहे वोटिंग जो अमल उहो घटि नज़र अचे पियो, छाकाणि त आचर जो ॾियारो आहे, जंहिंजे करे माण्हू हिन वक़्तु ताईं घरनि में आहिनि। ऐं शाम जे वक़्तु या मंझंदि जे वक़्तु हीउ जेको अमल आहे इहो तेज़ी तरफ़ वेंदो ऐं माण्हू जेको आहे वोट कास्ट करणु ईंदा। हिन वक़्तु जेको आहे जंहिं पोलिंग स्टेशन ते मां बीठल आहियां इन ते सिर्फ़ु टोटल 8 वोट हिन वक़्तु ताईं कास्ट थी चुका आहिनि, जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स जा एहलकार सिक्योरिटी जे हवाले सां पोलिंग स्टेशन जे ॿाहिरां बीठल आहिनि, अंदरि बि बीठल आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि तंज़ीमुनि पारां जेको आहे त पोलिंग स्टेशन जे ॿाहिरां पंहिंजूं कैंपियूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि, जिते हू वोटर जो कार्ड ॾिसी ऐं उनखे वोट कास्ट करण लाइ जेको आहे त पर्ची ॾियनि पिया, जंहिंखां पोइ हू अंदरि वञनि पिया ऐं पंहिंजो वोट कास्ट कनि पिया। जी।